त जलाल दुश्मन कंदो आहे हिलाल। इन कमीने जो मौत ॾिसी सम्झी वञे त तो बेग़ैरत जो कहिड़ो असर कंदुसि। कमीने जी कबर वञी मां पाण खोटे अचां। पेर संभाल रे। विसरी वञूं था जॾहिं पाराए थो हार तूं ॿाहूं जा। मां त तोसां सॼी ज़िंदगी गॾु हूंदसि, हिकु पल बि जुदा न थींदसि। लाल कलंदर शहबाज आहे, तूं त शैतान आहे, शैतान। खुदा की मलाइकत की ताकत है। रेशम रेशम जहड़ियों बाहूं तन में सोनो शर्माए।
उठ जलाल पुत्र उठ बाबा उठ बी विलायत अची वियो आहे उथो उठ बाबा कमाली कमाली उठ दी दिया हाँ साईं ॾींहुं थी वियो आहे कहिड़ा कारखाना बंदि पिया आहिनि हलाईंदासीं अॼु सुबुह सुबुह सां बाहि ॿारी अथव अरे उथ मथे बाबा सदाई तो उथ न उथते बाबा ओ बाबा हे मवाली छा चई तो बाबा ऑफिसर आहे जहिड़ी जे चए तो उथां बी बाबा तो के अलाए छा छा चई तो तू चला ओ माली क्या उठी भी सही ना या तो चाहे तो ऑफिसर है बाबू उठ 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 ये बाबू ऑफिसर है उठ निकल उठ 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 अन्या उठ आए दे भाई ए लो करे उठ बच्ची बाबू निकल बा उठ कारखानो सही हलियो मोबाइल लिखियो मार सूबेदार वे आहे आलम खान जो असां जहिड़े माण्हू खे तव्हां यादि कयो आहे हा सूबेदार साहब तव्हां में कमु हो तव्हां हुकुम कयो आलम खान सूबेदार साहब मां इलेक्शन में अमन अमान चाहियां थो ऐं सिक्योरिटी जी ज़िम्मेदारी तव्हां ते आहे तव्हां घबरायो न आलम खान इलेक्शन अमन मान सां थी हुई ऐं सिक्योरिटी मां सख़्तु रखंदुसि ठीकु आहे सूबेदार साहब तव्हां हलो तव्हांखे इजाज़त आहे सोट अकबर खान घणा ॾींहं थी आहिनि शिकार नाहे कयो अॼु शिकार ते हलूं था असद खान दिलि त मुंहिंजी बि चयो थी त शिकार कयो पोइ देरि छाजी आहे हलो त पोइ हलूं असद खान अॼु दोस्त अचनि था सुभाणे शिकार ते हलंदासीं ठीकु आहे जीअं तव्हांजी मर्ज़ी असद खान तव्हांजो कारोबार कीअं हले पियो शुक्र आहे कारोबार ठीकु ठाक हले थो असद खान उथो त अंदरि हलूं खैर ताए चिबड़े काने कुतो का आयो थी दो कुतो थोड़ी आ ये तो बकरी आ चिबड़े छो असा के चेरो करे तो तू दिसी वडाए बुधा छा है छोड़े तवांदा आयो जो मां कुत्ते के रसा जमादार है बकरी आ बाबा बकरी तुंजी या मजाल तू सरकारी मानन के कूड़ो तो चवी दियो न तो कानून के कूड़ो तो चवी अरे सिपाही कढियो चालान परचो दिया सजा उम्र कैद जी छा है उम्र कैद जी सजा ये वट सिपाही कुतो आड चाचा भड़ भी याद कंदो सिपाही त की कुत्तो करे बकरी खसे या याली मदद जमादार हलाली मदद हल मवाली पे कम कर जमादार वाज कुतो अच क्यों थी कहीं खां वतो थी बुधाए त भला तो के कुत्तो तो नजर ते बकरी आ वो यो जको चिबड़ होयो थी इनी खा बिना दार में हाणे वरती आ इहो चिबड़ जमादार लगे तो तोखे भी इहो चकमो देयो इहो तो वडो चलाक आहे चक्कर केड़ो चक्कर इहो कुत्तो बकरी करे देयो आ तू बुधाए कुत्तो बकरी आ जमादार थरेलो कुतो
इन कुत्ते तो हनन जो शिकार कंदा आहिनि। ख़बर अथई कहिड़ी ख़बर? जॾहिं इनखे बुख लॻंदी आहे त राति जो माण्हू ई खाईंदो आहे। अच्छा भाई हथ कढ कुत्ते मां। असद खान तव्हां मायूस त न आहियो? अकबर खान मां मायूस न आहियां, मां ठीकु आहियां। तव्हांजे चेहरे मां लॻे थो तव्हां मायूस आहियो। तव्हां सां गॾु मां मायूस थी सघां थो? त ठीकु आहे, उथो त पोइ शिकार ते हलो। सरदार तव्हां परेशान लॻो पिया। न कस न, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। त पोइ सरदार कहिड़ी ॻाल्हि आहे? बस यार, बाबा ही जलाल अलाए कहिड़े हाल में इन ॻाल्हि जी परेशानी आहे। सरदार बहराम खान दिलावर खे अखार पुॼाए थो। चइबो त बहराम जूं महिरबानियूं अञा दिलावर जे मथां हलनि पियूं। वॾेरे जे इलाइक़े जी तबाही करणी आहे, अहिड़ी तबाही ॿारणी आहे जो न कमीणे जो सॼो तर तपश में जली खाक थी वञे। कमदार करो चंदू मरियो कमदारा जी बोतार हो रहा धूप भाई मुंह में 12 महीने नजर को अधे ने अकबर खान वाला करिया। बोतार अकबर खान दोस्तन सां निकिरी वियो। चङो ठीकु आहे, तूं का फसल जी सार संभाल रहे तो या न? तूं सॼो ॾींहुं मानी खाईंदो। बोतार संभाल त कयूं पिया। अदा साईं, ॿुधो आहे त आलम खान बि इलेक्शन में बीहे थो। हा शौकत खान, सही ॿुधो अथई, पर आलम खान खे ख़बर न आहे त हिन सीट ते असां कामयाब थिया आहियूं ऐं असां ई खटींदासीं। आलिम खान हिकु सचो ऐं होशियार माण्हू आहे। आलम खान छा? आलम खान त मिटीअ जो ढेर आहे, भूख सां उॾारे छॾींदोसांसि। हिन ॻोठ में आलम खान जा रिश्तेदार आहिनि किथे? न शौकत खान न, ॻोठ वारनि जी उहा मजाल जो वोट आलम खान खे ॾियनि, धाणा ई कढी छॾिया। उन्हनि खे ख़बर न आहे त मुंहिंजो नालो बहराम खान आहे ऐं बहराम खान बाहि आहे, बाहि जंहिंजे सेक सां ॻोठनि जा ॻोठ सड़ी वेंदा आहिनि। और हिकिड़ी शइ आहिनि। कमदार वञ दिलावर ऐं सूबेदार खे चओ त
तो बहराम खान तव्हां सां मिलणु चाहे थो। हल। जी बोदार। कमदार ज़मीननि में उहा रौनक रही कोने। कमदार किथे ख्याल थी मां तोसां ॻाल्हायां थी। जी जी वॾे साहब बोतार कम लाइ चयो पर तव्हां हेरे वठी आया हो। हा त पोइ बि जाई पर हे माल वारो केरु आहे? कहिड़ो ही छॾियो खामा खां हिन जे मुंहुं छो लॻंदो? छो तूं सॾु करेसि? जलाल जलाल हेॾे आ वॾे सराई थी। छाते मथो खाधो अथव? ए मिस्टर काथे आहे मास्तर? तव्हांजा वॾा स्कूल ठाहिण ॾींदा न जे हिते मास्तर हूंदो। इडियट इंटड़नि जो हो गोड़ थी साम्हूं हेरे कारे घुमंदी वतियां। अल्लाह एतिरा बेवकूफ़ माण्हू हिते रहंदा आहिनि। ओ अमीर पियो जी बिगड़ी औलाद, बेवकूफ़ त तव्हां आहियो जो इंसान खे इंसान बि नथा सम्झो। घणी बक बक न कर न त वरी छा कंदे? न त गोली हणी दी साईं। छा तूं हणंदे बंदूक? हिन ठगे खे न हणणी क्या छा? हाणे चुप कंदे या हणाई गोली? सुना साईं तव्हां ये प्यार वारी निगाहूं खणी त ॾिसो, मां मरी पोइ हिन गोली जी कहिड़ी ज़रूरत आहे? मां प्यार वारी निगाहूं अहिड़ियूं खणंदसि पाणे ख़बर पइजी वेंदई। अच कमदार इहो कम मां ज़रूरी कंदसि। थोड़ो जल्दी कजाएं, ईअं न त असां कुंवारा ई मरी वञूं। वॾा हे पंहिंजे इलाइक़े में घुमंदो अचे पियो, इनखे कुटे खणी आया हूं। वॾा
हिनखे तव्हां उते मारे छॾिया हुआ पर तव्हां सुञो त ही केरु आहे। अड़े छॾो हे त बाराम खान जो कमदार आहे, छॾोसि। दिलावर बाबा मूंखे हिननि खां बचा। कमदार साह न वञई, तुंहिंजो अचणु कीअं थियो खोले ॿुधा। बाराम खान तव्हांजे लाइ गोलियूं ऐं बम मोकिलिया ऐं तव्हां सां मिलणु चाहे थो। इहा त बाराम खान जी करम नवाज़ी आहे सर जो ई मौत जो सामान पुॼाए थो, मौत जो। कमदार तूं हल बाराम खान खे चइजांइ दिलावर चए थो मां तोसां मिलणु ज़रूरु ईंदुसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा सजन सारा खुश हैं, खैर ठीक ठाक। अदा साजन तू खुश आहीं? तू मेरे ख्याल को पिया न? हा दा सुमर मां खुश आहियां। अदा साजन मां ॿुधो आहे त आलम खान इलेक्शन में बीठो आहे, तोखे ख़बर आहे? हा दा सुमर सही ॿुधो अथई। आलिम खान बाराम खान सां हिन तक ते इलेक्शन में बीठो आहे। सुभाणे आलिम खान ऐं शहबाज खान हिते ईंदा। हा यार इहा त ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अदिराना इधर अचो। अदा साजन आयो आहे, मुंहिंजे लाइ पाणी त भरिया। अदा साजन आलिम खान सीधो साधो इंसान आहे ऐं बाराम ॾाढो ज़ालिम इंसान आहे। ख़ुदा करे इलेक्शन सुठे नमूने सां थी वञे। रहना तूं ख़ुश आहीं? हाँ सजनम मां ठीकु आहियां, तव्हां ठीकु आहियो? ऐं अदा गुलाब बि ठीकु आहे? हा रहना मां बि ख़ुशि आहियां, अदा गुलाब बि ख़ुशि आहे। बाराम खान ऐसा है तो तकड़ में गोला वेड़ो को खास कम है। हाँ सुबेदार समझ त खास कम है। संगत इस्लाम बाराम खान। वालेकुम सलाम दिलावर खान। वालेकुम सलाम। बाराम खान दिलावर जुर्म जी दुनिया जो बादशाही सिरे ॾाढी ॾुखी आहे, छो त अॼुकल्ह कंहिं ते एतबार रहियो ई न आहे। दिलावर ऐं हा सुबेदार साहब, जेकी ॻाल्हि मां तव्हांखे करणु चाहियां थो उहा गौर सां ॿुधो। बाराम खान तव्हां ॻाल्हि त कयो। ॻाल्हि इहा आहे त आलम खान हिन तक ते इलेक्शन में मुंहिंजे साम्हूं बीठो आहे। ओ त इहा ॻाल्हि आहे, माना त उनजी ज़िंदगी जो राब्तो कटणो आहे। हा कामयाबी सिर्फ़ मुंहिंजी थिए, मुंहिंजी। सिर्फ़ आलम जो मौत न, असांजी कामयाबी जो जशन बि हिकु ई वक़्तु थियणु खपे, हिकु ई वक़्तु। बाराम खान सम्झो त आलम खान जी ज़िंदगी जो राब्तो कटिजी वियो। आलिम खान जे मरण सां छा सूरत पैदा थींदी इन में तव्हांखे अंदाज़ो आहे? सुबेदार बाराम खान अंदाज़नि जी परवाह नाहे कंदो। सुबेदार आलिम खान असांजो दुश्मन थी चुको आहे, दिलावर जो दुश्मन ज़मीन में दफ़न। मतलब त आलिम खान खे मरणो पवंदो त पोइ ठीकु आहे। बाराम खान हाणे असांखे इजाज़त ॾियारो यार। हा तव्हांखे हाणे इजाज़त आहे, भले हलो। ठीक पोइ बाराम खान असांखे इजाज़त। हा सुबेदार साहब तव्हांखे इजाज़त आहे। बाराम खान ॿाहिरि जो नालो आहे, ॿाहिरि। यार जलाल बकरू चार चार सजी उम्र गुज़री वई आहे, बकरार जी बि कहिड़ी ज़िंदगी आहे। हा यार रहीम चवे सच तो
पर छा कयूं गरीब माण्हू काॾे वञे इहो त पंहिंजो रोज़गार आहे बस भई ज़िंदगी गुज़ारियूं था वॾेरनि खे ॾिस नवां नवां कपिड़ा नयूं नयूं गाॾियूं ऐं वॾेरी नाज़ो खे ॾिस रोज़ नवां नवां सिंगार करे ज़मीन ते घुमण अचे थी पई वॾेरी नाज़ो अड़े या बारू वारी भेण रहीमन जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई हा ॿुधाए पोइ चयाईं त जलाल मां तोसां प्यार कयां थी मां तोसां शादी करणु चाहियां थी असुल पेरनि में किरी पई मिनता कयईं पोइ मां ईअं धिको ॾिनोमांसि मां चयो मां तोसां शादी कंदुमि तोसां शादी कंदुमि बारू जी भेण सां शादी कंदुमि मां लिफ्ट ॾिनी कोन मां पोइ मिनता एॾी मिनता कयईं जेके जो अंदाज़ रहीम तूं हुजे हा कल्ह त मज़ो अची वञे या आख़िर मां बेज़ार थी मां वञ हीअं मां वयुमि पए हीअं वॾेरी मां हिनखे कूड़ आयुमि छा पियो चए मां तोसां मोहबत कयां थी मां तोसां प्यार कयां थी मां तोसां शादी थी कयां पाण खे ॾिठो थी करे मांखे हिन ॻाल्हि कई मांखे हिन चयो त वॾेरी तो लाइ मरे थी तोसां शादी करणु चाही रही तूं मूंखे चयो न हाणे वॾेरी खे चओ न मां कोन सिधो आहे मिठे नूर जो कसम आहे अरे वरी मुंह ते कूड़ इहो त मां तव्हांखे शादी करायां इहो मां ॾिठो त पंहिंजो हलिया ने शादियूं करण दुकानदार कहीं सिंगे तो उधर दे जी सही बैठी तो आ दुकान वाला जमादार झंडो चवे तो हिकड़ो सिगरेट उधर ते दे को पैसा देऊं ता केड़ो झंडो आदा यार मुस्लिम जी गारो केड़ो झंडो भा पुलिस वारो झंडो पुलिस वारा तो बाबा जी थाने में आने ना एने माड़े जो मतो खराब करना है अरे बाबा हाल उधर तो ना सिगरेट बाबा न दे धिक्का छो तो दी साईं अबुल जे रोड ते बीठो है सरियाम पुर बीठो थो कयां जेकॾहिं पंहिंजे पीउ जो सॻो पुटु ई हलियो जमाल तोखे साम्हूं मिलंदो गाड़ी के पास से करे प्यार गाड़ी का प्यार साइड थे साइड दे दी भी हो इजाज़त वो इजाज़त ये दा इजाज़त तू केॾां वयो हुएं अदा थोड़ो ॿाहिरि निकिरी वियो कम हुयो ज़मीन जो सॼो कमु रहियो पियो आहे ठीकु आहे दा पोइ हलूं था न हाणे कयूं था न हली दिरियाना ओ दिरियाना रेना दट
अदिरियाना तूं हाणे मानी पचाए असां हाली बनी ते कमकार कयूं था तूं हुते पोइ मानी खणी अची जाए ठीकु आहे दा तव्हां बनी ते हलो त मां मानी पचे बनी ते खणी पई अचां हाणे भला उथी हल त भला कम ते हलूं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा सुमरा रा नज़र कोन पे अचन केॾा विया अदा वारा त ॿाहिरि बनी ते विया आहिनि छा तव्हां सां रस्ते में कोन मिलिया छा छा ॻाल्हि आहे साजन परेशान पियो लॻी हा रे अना परेशान हिन ॻाल्हि में आहियां त आलिम खान वारनि जेके झंडा ऐं पोस्टर आया आहिनि उन्हनि ते बहराम खान वारा कावड़जी पिया आहिनि कावड़जी पिया आहिनि इन में कावड़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे हू इलेक्शन में बीठा आहिनि ऐं उन्हनि जो हक़ आहे त हू झंडा ऐं पोस्टर हणनि रहना इहा ॻाल्हि त पाण सम्झूं पिया बहराम खान वारनि खे केरु सम्झाए इन्हनि ज़ालमनि खे केरु सम्झाए हूअं बि चवंदा आहिनि त ॾाढे जी लठ खे ॿ मथा हूंदा आहिनि हा रे अना शरीफ़ माण्हू जो त वक़्तु ई न आहे खुशबूदार हथ मुंहिंजी नाज़ो जा आहिनि जलाल बंद अखियुनि सां बि नाज़ो खे सुञाणे सघे थो अच्छा एतिरा होशियार बि थी विया आहियो ही सभु तुंहिंजी मोहबत जो कमाल आहे तव्हां मूंसां केतिरी मोहबत कंदा आहियो मुंहिंजी मोहबत हिन खुले आसमान खां पुछ हिन ज़मीन खां पुछ हिन हवा खां पुछ हिन फिज़ा खां पुछ हिन सुबुह खां पुछ हिन शाम खां पुछ हिननि खे ख़बर अथई त मां तोसां केतिरी मोहबत कंदो आहियां जे अञा बि यकीन न अचई न त हुननि मुंहिंजी ॿकरनि खां पुछ बस बस जलाल मूंखे तुंहिंजी मोहबत ते यकीन आहे मां तोखां मोहबत में कुझु बि घुरां इनकार त न कंदे न पाण खां धार थियण लाइ न चइजांइ बाक़ी जान बि तो लाइ हाज़िर आहे तूं मूंखे पंहिंजे सीने सां न लाहींदे छा जे इहा ॻाल्हि आहे त आउं तोखे सीने सां लाहियां पियो रेशम रेशम जहड़ियों बाहूं तन में सोनो शर्माए घर में खुशबू घर में खुशबू वारन खे जो बराए रेशम रेशम खुशबू वारन खे जो बराए
अहिड़ा ख़्याल साह कढी था छॾनि। छा मूंखे नाज़ो सां मोहबत न आहे थी? न न, हू हिकु अमीर दादी ऐं तूं हिकु ग़रीब बकरार, त पोइ मूंखे नाज़ो बार बार ख़्यालनि में छो ईंदी आहे? छा मूंखे मुंहिंजो वहम त मजबूर नथो करे? न न, ही वहम न, ही त मोहबत आहे। मां हुनखे ॿुधाईंदुसि त मां तोसां मोहबत कंदो आहियां। छा ज़बरदस्ती मोहबत कंदो आहीं? पोइ चरिया कॾहिं ज़मीन ऐं आसमान बि पाण में मिलिया आहिनि छा? ज़ोर जी मेहंदी नाहे लॻंदी त पोइ ही ख़्वाब ख़्याल छो? आख़िर छो? न, मां हुनखे मञाईंदुसि ऐं हुनखे मूंसां मोहबत करणी पवंदी। हा।